अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भली कार आऊं दानिश खुशका मां ताईं ब्रेकिंग न्यूज़ पहुचाईंदा हलूं त दादू जे सुई केस इंतज़ामिया जी नाअहली साम्हूं आई आहे। सुई केस इंतज़ामिया पोरियो कंदड़ पोरियत खे 20,000 रुपए जो बिल मोकिले छॾियो आहे। सुई केस इंतज़ामिया जी नाअहली साम्हूं आई आहे त 200 खां 300 रुपया पोरियो करे कमाईंदड़ मज़दूर खे सुई केस इंतज़ामिया 20,000 रुपए जो डिक्टेशन बिल माने छॾियो आहे। जंहिं सबबु पोरियत जा मथे खे हथ अची विया आहिनि। पोरियत दादू प्रेस क्लब पहुची सुई केस इंतज़ामिया जी नाअहली सबबु सुई केस इंतज़ामिया जे अमलदारनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अवां ताईं ब्रेकिंग न्यूज़ आहे पहुचायूं पिया त दादू में सुई केस अमले जी नाअहली साम्हूं आई आहे। सुई केस अमले हिकु कचे घर में रहंदड़ 200 खां 300 रुपया ॾियारी कमाईंदड़ पोरियत खे 20,000 रुपए जो सुई केस जो बिल माने छॾियो आहे। इन हवाले सां असां राब्तो कयो आहे पंहिंजे रिपोर्टर न्याज़ चांडियो खां, उन खां मालूम कंदासीं उन वटि कहिड़ा तफ़सील आहिनि। जी न्याज़ आगाह कजो। जी बिल्कुल दानिश, दादू शहर के गरीब जमाली कॉलोनी जो रहवासी है अब्दुल्ला जमाली जो पोरियत है 200 का 300 रुपया दिहाड़ी कमाईंदड़ उन्हें दादू प्रेस क्लब पहुंची एहतजाज रिकॉर्ड कराई दे जानो है तो सुई केस इंतजामिया जेका है 20,000 रुपया डिडक्शन बिल आयो है वो 200 का 300 रुपया दिहाड़ी कमाईंदो है। जो आम जो बिल ईंदो है वो 200 का 300 रुपया ईंदो है। वो हर महीने जो बिल अदा कंदो ईंदो पर ओचितो ई सुई केस इंतजामिया हुनजे मथां 20,000 रुपया डिडक्शन हई वई है, जंहिंजे करे हू सख्त परेशान थी। जॾहिं सुई केस ऑफिस पहुतो त सुई केस जे इंचार्ज जेको आहे उन जो का बि न ॿुधी ऐं उनखे धिका ॾेई ऑफिस मां कढे छॾियो ऐं उन ख़िलाफ़ उन एहतजाज रिकॉर्ड कराईंदे ॼाणायो आहे त सुई केस इंतज़ामिया जे हिन जुर्म ऐं जबर जे नोटिस वठी ऐं उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं इंसाफ़ कयो वञे। बिल जेको लॻी आयो आहे उहो डिडक्शन जेका आहे उहा ख़तमु कई वञे। जी वॾी महिरबानी न्याज़, अवां आगाह कयो। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आई अवां ताईं पहुचाईसीं त दादू में सुई केस इंतज़ामिया जी नाअहली साम्हूं आई आहे। सुई केस इंतज़ामिया हिकु कचे घर में रहंदड़ पोरियत खे 20,000 रुपए डिक्टेशन बिल माने छॾियो आहे। पोरियत दांह खणी सुई केस ऑफिस पहुतो त खेसि मोट में धिका मिलिया आहिनि, जेको सुई केस इंतज़ामिया ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाज करे दायो आहे त सुई केस इंतज़ामिया हिकु पोरियत ऐं कचे घर में रहंदड़ मूं मिसकिन ॾे 20,000 रुपया बिल माने छॾियो आहे। जंहिं सबबु हुनजा मथे खे हथ अची विया आहिनि। पोरियत एहतजाज कंदे आला अमलदारनि खां इहो मुतालबो कयो आहे त संदसि खे लॻल डिक्टेशन 20,000 रुपए जो बिल उनखे ख़तमु करायो वञे ऐं जेके मुलविस अमलदार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वञे।